नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कंडियारी जे ॻोठ अहमद खान नारे जो वासण मुबीना तौरु आपघात करे छॾियो आहे। मीरा कच्छी जो घर में फाहो खाधल लाश मिलियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील मालूम करण जे लाइ असां कंडियारी में राब्तो कयो। अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अकील अहमद वसाण खां। जी अकील अहमद, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात? जी, आऊं हींअर मौजूदु आहियां कंडियारी लॻ ॻोठ अहमद बख़्श नारेजो में, जिते अहमद बख़्श नारेजो जी रहवासण मीरा ज़ाल धर्मशी कच्छी 5 ॿारनि जी माउ घरू अणबंत सबबि पंहिंजे ई घर में फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। कंडियारी पुलिस ऐं पेरूमल पुलिस इतला बैदि पहुची वई आहे। हींअर जाइ सरज़मीन ते मौजूदु आहे ॻोठ अहमद खान नारेजो में, जिते इब्तिदाई कार्रवाईअ में रुधल आहे कासिम कलोड़ो ऐं गुलज़ार मरी एसएचओ पेरूमल ऐं कंडियारी इंचार्ज कासिम कलोड़ो चयो त नारू कच्छी ऐं माउ फोतण जी मासी कच्छी जेके शहदादपुर मां अचनि पिया, उते जा रहवासी आहिनि। जीअं ई अहमद खान नारेजो में पहुचंदा त कार्रवाई हलंदड़ आहे। पोइ पोस्टमार्टम लाइ असां सांघड़ लाश खणाए वेंदासीं। जी।